नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। ख़रीद ऐं विकिरे जो सिलसिलो जारी आहे। आसिफ अली ज़रदारी शातिर सियासतदान आहे, मेंबरनि खे ख़रीद करण में रुधल आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान आख़िरी बाल ताईं किरंदो। बिलावल जे मार्च खां वधीक असांजी सिक्योरिटी हुई। नून लीग जा जलसा असांजे उम्मीदवारनि खां कमज़ोर आहिनि। 72 कलाकनि में सभु कुझु वाज़े थी वेंदो। अॼु बेइतमादी रिथ जमा थी त सूमर ताईं वोटिंग थी वेंदी। रिथ ते वोटिंग खां 1 कलाक अॻु सूरत तब्दील थी सघे थी। फ़ौज जी नज़र कंहिं ज़ात ते सियासत ते न पर पाकिस्तान ते हूंदी आहे। 1.5 साल खां ॿुधाईंदो पियो अचां त एस्टेब्लिशमेंट सिर्फ़ु पाकिस्तान सां गॾु आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में इलेक्शन कमीशन जे नोटिस ख़िलाफ़ वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी दरख़्वास्त ते ॿुधणी। इलेक्शन कमीशन खे कोड ऑफ कंडक्ट जे भञकड़ी नज़र अचे थी त नोटिस माणे सघे थो। इलेक्शन कमीशन नोटिस ते ॾंड ऐं नाइली न कंदो, अदालत जा रिमार्क्स। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जी एजेंडा शामिल। बेइतमादी रिथ ते 152 मेंबरनि जूं सयूं थियल। रिथ पेश थियण खां पोइ 3 ॾींहंनि ताईं बहस जारी रहंदो। अवामी मफ़ादनि लाइ ध्यानु छिकायो नोटिस पिणु पेश कया वेंदा। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जमा। बेइतमादी रिथ अपोज़िशन तरफ़ां जमा कराई वई। बेइतमादी रिथ पेश थियण खां पोइ पंजाब जो वॾो वज़ीर असेंबली टोड़े न सघंदो। पंजाब जे वॾे वज़ीर ते ऐवान जी अक्सरियत जो एतमाद न आहे रहियो। पंजाब जा मामला आइन मूजिबि न आहिनि हली रहिया। ठहराव जो मसइलो। हुकूमती इत्तेहादी ऐं अपोज़िशन जी मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी। कॉफ लीग जी क़यादत अॼु पार्लियामेंट लाजिस में MQM सां मुलाक़ात कंदी। बेइतमादी रिथ ऐं ॿियनि मामलनि ते वीचारियो वेंदो। PDM अॼु इस्लामाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे जूं तयारियूं मुकमिल। जलसे खे PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। नून लीग जो महांगाई मार्च अॼु इस्लामाबाद पहुचंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज जी क़यादत में मार्च रवां दवा। हैदराबाद जी मॉडल क्रिमिनल कोर्ट कुरतलैन क़त्ल केस में जवाबदार ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदार पारां ॾोह मञण खां इनकार। पुलिस जवाबदार उमर मेमण खे जेल मां अदालत में पेश कयो। केस जी ॿुधणी 16 अप्रैल ताईं मुलतवी। उमेरुबाब चांडियो जी 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेरुबाब चांडियो सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे पहुती। उमेरुबाब चांडियो चवे थी 5 सालनि खां अदालतुनि जा चकर काटे रही आहियां। चीफ जस्टिस खे अपील आहे त इंसाफ़ फराहम कयो वञे। चक वेझो ॻोठ फरीद जतोई में ॾेर ऐं भाॼाई क़तल। नूरिस जतोई भाॼाई शमुल खे क़त्ल करण बैदि पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो। ॾैरकी जे ख़ानगी काटन फैक्ट्री मां नौजवान जो गोली लॻल लाश। पुलिस वाक़े वारनि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। रखण वेझो इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि औरत फौत, नौजवान ज़ख़्मी। ॻोठ नज़र मोहम्मद रिंद जी रहवासियुनि मुस्मात सदोरा हादसे में फ़ौत थी वई। सखर पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान गौसपुर वासी 2 जवाबदार मारिजी विया। मारिजी वियलनि में मीर दोस्त भयो ऐं इमरान भयो शामिल। सिंध हुकूमत पारां इमरान भयो जे सिर ते 1 करोड़ रुपया इनाम रखियल हो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार कार लिफ्टर हुआ।
मनड़ वेझो रुड़ी केनाल में बुड़ी वियल शाहरुख रहमानी जो लाश टोबन ज़रिए हथ कयो वियो। कलीमुल्लाह बोड़े जी लाश जी ॻोल्हा जारी। भिरिया सिटी वासी नौजवान जो मुबैना तौर घर मां लाश हथ वारसन मुबैना फोत नौजवान जे मड़ खे भिरिया सिटी अस्पताल ऐं गॾा वेझो बिन कासिम पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। जैकबाबाद में भी पुलिस मुक़ाबले में जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नादिर चांडियो जे कब्ज़े मां टी पिस्टल हथ कयो आहे।